जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। नगली धाम झूलेलाल मंदिर जो ही ॿियो वीडियो। दोस्तों ही मंदिर ॾाढो चमत्कारी मंदिर आहे। हिन खां पहिरीं जे वीडियो में असां तव्हांखे नगली धाम किथे आहे ऐं झूलेलाल भॻवान जो मंदिर जेको आहे सो दिल्ली खां पासे बि तव्हां वञी सघो था ऐं ही मंदिर हरियाणा में अचल आहे। सभु असां तव्हांखे ॼाण ॾिनी हुई त अॼु ही मंदिर जी असां तव्हांखे ॿी ॼाण ईअं ॾींदासीं। तव्हां वीडियो में अॻियां ॾिसंदा त ही मंदिर ॾाढो चमत्कारी मंदिर अथव। हिन मंदिर में हुते जा जेका लोकल माण्हू आहिनि गुर्जर समाज ख़ासि करे आहे सो ॾाढो मञींदो आहे त उनजे मन जी कुझु मुराद हूंदी आहे सो उनजे मन जी मुराद पूरी कंदो आहे लाल साईं। सो मानता कंदा आहिनि, अरदास कंदा आहिनि बाबा वटि त उन्हनि जी मन जी इच्छाऊं पूरी थी वेंदियूं आहिनि। त उहो मन जी इच्छा पूरी थियण खां पोइ तव्हां वीडियो में ॾिसी सघो था मथे ते कलश खणी करे ऐं घर जा सभु भाती ॻाईंदे वॼाईंदे, यानी चवण जो मतिलबु इन आहे धूल ऐं शरणाइयुनि सां अची करे मथो टेकण ईंदा आहिनि ऐं लोकेश भगत ऐं जेका उते जा साईं झूलेलाल भॻवान जो मंदिर आहे जेको झूलेलाल सरकार उते अची करे मथो टेकंदा आहिनि, दर्शन कंदा आहिनि। हिन मंदिर जे चमत्कार जी ॻाल्हियूं आउं तव्हांखे छा ॿुधायां। बेशुमार चमत्कार आहिनि हिन मंदिर सां। उते जे माण्हू खे साक्षात्कार चमत्कार थिया आहिनि झूलेलाल साईं जा ऐं आसे पासे माण्हू बि जिन जिन श्रद्धा रखी आहे तंहिंखे साईं हुनजी आशू पूरियूं कई आहे। अहिड़ो ई आउं तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधायां। सुमित, मोनू, फौजी नाले व्यक्ति आहिनि ऐं नीरज, इहे टे व्यक्ति आहिनि। टिन्हिनि खे शादी खे घणो वक़्तु थी वियो, तक़रीबन 3 खां 4 साल थी विया पर औलाद कान थी पई। घणेई वॾनि डॉक्टरनि खे ॾेखारियऊं, घणी वैद्यनि खां बि सलाह वरितऊं पर संतान जो सुख न थियो पए। त उते जे माण्हू या सम्झो केरु सुञाणप वारो माण्हू हूंदो हिते नगली धाम जो या केरु श्रद्धा वारो माण्हू हूंदो, हिन टिन्हिनि खे चयो कि झूलेलाल साईं जेको नगली धाम आहे उते वञी करे उते जी जेकी झारी आहे उते वञी तूं ॾोरो ॿधी अच ऐं साईं खे अरदास करे अच। बराबरि हिन टिन्हिनि ॼणो ईअं ई कयूं, ॾोरो ॿधी करे साईं उधर अरदास कयूं कि हे मुंहिंजा झूलण असांखे संतान सुख ॾे। बराबरि ॾोरो ॿधण खां पोइ बराबरि 9 महीननि खां पोइ टिन्हिनि खे संतान सुख थी। त अहिड़ो हिन मंदिर जो चमत्कार अथव। ही त 3-4 सालनि जी ॻाल्हि आहे, भई 3-4 सालनि थिया संतान सुख कोन हो, पर हिन नगली धाम जे झूलेलाल मंदिर जी एॾी महिमा आहे जो 2 साल 12 साल ताईं शादी खां पोइ संतान 12 साल सुधी कोन हुई, तिन खे बि लाल साईं हिन मंदिर मां संतान जी प्राप्ति थी आहे। त हिन मंदिर जा चमत्कार ॾाढा अथव त पंहिंजी मुराद पूरी थियण सबबु माण्हू हुते अची करे धुइल ऐं शरणाइयुनि सां गॾु अची करे नचंदा आहिनि, यानी पंहिंजी ख़ुशी ज़ाहिर कंदा आहिनि ऐं बाबा वटि मथो टेकण ईंदा आहिनि ऐं भंडारो बि हलाईंदा आहिनि। त हिन मंदिर जी महिमा इलाही आहे, ॾाढो चमत्कारी मंदिर अथव ही नगली धाम जो झूलेलाल मंदिर। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे थो त असांजी चैनल यानी सिंधी मंच खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो। अॻियां खणी ईंदासीं हिन खां बहितरीन वीडियो। अगरि तव्हांखे ही वीडियो जी सीरीज़ वणे थी त असांखे कमेंट कयो त असां हिन मथां अञा वधीक में वधीक वीडियो ठाहींदासीं। झूलेलाल सरकार नगली धाम ॾाढो महिमा वॾी अथव हिन मंदिर जी। उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। जय झूलेलाल। जय झूले